अस्सलाम वालेकुम दोस्तों। आउं हिन वक़्तु प्रोग्राम में राणा जा मोती खणी तव्हांजो मेज़बान मजाज़ी मोहम्मद जरवार हिन वक़्तु मौजूदु आहियां ज़रदारी कॉलोनी टंडो आदम रोड ते, जितां असांजे भाइरनि जहिड़ो दोस्त उस्ताद फराज़ कहेरी जंहिं ही स्टूडियो खोलियो आहे ऐं हिते बिल्कुलु सिंध जा फ़नकारनि सभिनी खे दावत आहे, केरु बि अची हिते असां वटि रिकॉर्डिंग कराए सघे थो। ऐं इन सिलसिले में अॼु मुंहिंजो हिते अचण जी उस्ताद जी महिरबानी आहे जंहिं असांखे टाइम ॾिनो आहे ऐं उस्ताद खां हाणे तव्हांखे आउं स्टूडियो जो दीदार बि करायां थो ऐं गॾो गॾु हिते उस्ताद वटि मुख़्तलिफ़ शयूं लॻियूं पियूं आहिनि, उन्हनि जे बारे में बि तव्हांखे उस्ताद खां पुछी ॿुधायां थो ऐं उस्ताद सां पाण सां बि ॻाल्हायूं था। अचो त पाण हाणे उस्ताद सां मिलूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हरावा कहिड़ा आहिनि? साईं दुआऊं तयार था ॿुधायो। दुआऊं अल्हम्दुलिल्लाह। मुबारक हुजनि स्टूडियो जो। ख़ैर मुबारक जे तव्हां ख़बर आहे? बिल्कुलु बिल्कुलु, बसि इहे तव्हां जहिड़नि भाइरनि जूं दुआऊं ऐं उन्हनि सां ई सभु कुझु थियो आहे। अच्छा, हाणे हिन स्टूडियो जो नालो कहिड़ो रखियो अथव? हिन स्टूडियो जो नालो आहे हैदरी स्टूडियो। जी हा। स्टूडियो जी एड्रेस आहे टंडो आदम रोड DC हाउस जे भरिसां। सही। अच्छा, हिते हींअर तव्हां वटि स्टूडियो इंजीनियर वग़ैरह सभु इहे तव्हां रखिया आहिनि या हिननि जो कमु कार पाण था करियो? ऐं पाण कंदो आहियां रिकॉर्डिंग वग़ैरह। अदा अयाज़ आहे जेको मूंसां गॾु हूंदो आहे। अदा अयाज़ गबूल हा, उहो मूंसां गॾु हूंदो आहे। उहो कंदो आहे अशोक कुमार आहे, उहो गॾु हूंदो आहे, उहो माना संभालींदो आहे, उहो गॾु कंदा आहियूं सभु। अच्छा, हाणे हिन जो तव्हां थोरो असांखे दीदार करायो हिन जो तव्हांजे कंप्यूटर वग़ैरह जो। जी जी जी, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ही साउंड कार्ड आहे ऐं उस्ताद जो साउंड कार्ड कहिड़ो आहे? ही साउंड कार्ड आहे। अच्छा, सही। ही साउंड कार्ड आहे। सही। ही एम्पलीफायर आहे। सही। ऐं ही त PC वग़ैरह हर माण्हू खे ख़बर हूंदी आहे। हा सही तक़रीबन। ऐं हू परियां बूथ आहे। हा, उन में जंहिंमें हा उन जे पासूं था। ऐं हाणे हिते जेकॾहिं तव्हां वटि मतिलबु जीअं कंपनियुनि में रिकॉर्डिंग थींदी आहे त तव्हां जेको शिफ्ट जे हिसाब सां वठंदा आहियो हिसाब किताब, माना केरु अची तव्हां वटि रिकॉर्डिंग जे लाइ त उन में तव्हां सादी न पहचान ॾींदव या को फनकार पहचान ॾींदा आहिनि, उन जो कीअं हिसाब किताब आहे, छा आहे इहो थोरो मूं वटि कमु आहे डिजिटल। अच्छा, डिजिटल मीन्स कीबोर्ड मां जेके ट्रैक ठहंदा न डिजिटल तरीक़े सां, ऐं उहो ट्रैक नवां ठाहींदो आहियां पर उन मां कीबोर्ड मां हिकिड़ो हूंदो आहे लाइव जो जेको हर जेको आहे म्यूज़िशियन ढोलक बाजो बांसुरी बेंजो वग़ैरह सभु अलॻि अलॻि रूम में वॼाईंदा आहिनि हिकिड़े टाइम ते, ऐं कीबोर्ड मां टोटल जो कीबोर्ड में सभु शयूं ऐं उन जा तव्हां माहिर आहियो, उन में ई माना ट्रैक वग़ैरह ठाहींदा आहियूं। ऐं जेकॾहिं एल्बम पूरो हूंदो आहे त उन जी हिकिड़ी शिफ्ट जो हिसाबु हूंदो आहे, उहो सिर्फ़ु वोकल जो। ठीकु आहे। हा, ऐं ट्रैक अगरि ठाराए थो त उन जो अलॻि चार्जिस हूंदो आहे। ट्रैक अलॻि अलॻि मिसाल जहिड़ो जेतिरो ट्रैक में कमु हूंदो न उन हिसाब सां उन जी पेमेंट हूंदी। बाक़ी हिकिड़ो जेको ट्रैक ठहियल हूंदा आहिनि उन्हनि जे मथां अगरि केरु रिकॉर्डिंग करे थो उहो 1000-1500 माना नॉर्मल हूंदो आहे, 1500 ऐं 1000 जे विच में वठंदा आहियूं फी गीत। हाणे तव्हां थोरो असांखे पहिरीं जो स्टूडियो जो माइनूं करायो। दोस्तों, ही उस्ताद फराज़ पाण खे पंहिंजे स्टूडियो जो माइनूं कराए थो, हिन में ॿुधाए थो उस्ताद। ही बूथ आहे, हिन में सिंगर जेको अंदरि बीह ॻाईंदा आहिनि, काफ़ी जेके हिन फील्ड सां वाक़ियल हूंदा उन्हनि खे त ख़बर हूंदी, पर जेके हिन फील्ड में न आहिनि त उन्हनि जे लाइ हिकिड़ी मिसाल सम्झो त नई शइ आहे। मतिलबु हाणे फनकार हिन जॻह ते बि ॻाईंदो, फनकार हिन जॻह ते। हाणे ही तव्हां थोरो हेडफोन लॻायो, तव्हां हेडफोन लॻायो। हा, तव्हां थोरो हाणे फनकार हीअं ॻाईंदो। अच्छा, इन तरीक़े सां फनकार ॻाईंदो। होॾां PC में सम्झो त रिकॉर्डिंग थींदी, टोटल ट्रैक वग़ैरह असां वटि हूंदो आहे। उन ते मिसाल वोकल सिर्फ़ु तव्हां हितां ॻाईंदो न, तव्हांजी आवाज़ होॾां वेंदी ऐं हुते असां हुनखे मिक्स करे उन में जेको ऑटो ट्यून वग़ैरह, अच्छा ऑटो ट्यून जेको आहे उहो टंडोलयार शहर में ॿिए कंहिं वटि बि न आहे, ऑटो ट्यून ऐं मैनुअल ट्यून। अच्छा, ऐं उहो बि कमु कंदो आहे। अच्छा जी। अच्छा, हाणे हिन में सिर्फ़ु फनकार जेको बि जेको साज़ वॼाइण वारो हुनखे साज़ वॼाइण जी ज़रूरत थी पए, उहो बीचे ते कहे थो उहो सॼो तव्हांजो कमु आहे, जो फनकार वारो कमु ई कोन्हे। मिसाल हिकिड़ो अगरि केरु वेही ॻाए थो त मर्ज़ी वारो आहे, उन जे लाइ माइक कुर्सी वग़ैरह माण्हू रखी ॾेई सघे थो। स्टैंड ही नंढो पियल आहे, ही नंढो स्टैंड आहे, इन ते उनखे माण्हू लॻाए ॾींदो त उन ते बि कमु थींदो। सही आहे। हाणे तव्हां वरी थोरो असांखे ॿाहिरां तव्हां माइक ही लुक। अच्छा, ही असां को बि रूम हूंदो आहे न,
रूम जे अंदर हूंदो आहे इको, हा उन इको खे घटि करण जे लाइ पहिरीं दीवारुनि जे हेठां लॻंदो आहे फोम। हाणे अच्छा। हिनखे तव्हां हथु लाईंदो न, हा, ही फोम हिन में लॻो आहे। फोम लॻल आहे। हा पहिरीं फोम आहे, फोम जे मथां वरी हिकिड़ो वेलवेट जो कपिड़ो ईंदो आहे, उहो लॻंदो आहे। अच्छा हाणे हेठियां फोम आहे, उन जे मथां ई कपिड़ो लॻल आहे, सही। ताकी जेको रूम जे अंदरि इको हूंदो आहे उहो इको ख़तम थी वञे। हा। हिन पासे मिसाल हीअ ॾिसो तव्हां, हीअ कमु कयल आहे, सही। ऐं हेॾां बाक़ी ते तव्हां ॾिसो ई पिया, माशाल्लाह हिन पासे बि फोम वग़ैरह इहो सॼो लॻल आहे। सही ऐं बूथ जे अंदरि बि सॼो पंहिंजो फोम वग़ैरह सॼो लॻल आहे। सही मतलब हिकिड़ो बाक़ाइदा स्टूडियो आहे। प्रोफेशनल स्टूडियो, अच्छा। बाक़ाइदा। बहितरीन बहितरीन ज़बरदस्त। ॿियो तव्हां हिन बारे में कोई अहिड़ी सवाल मूंखां पुछणु रहिजी वियो हुजे जेको तव्हां ॿुधाइणु चाहियो? बस तक़रीबन तव्हां हिन फील्ड में या शायर आहियो, तव्हांखे सॼी ख़बर आहे, तव्हां तक़रीबन हर शइ पुछी चुका आहियो। सही माशाल्लाह, जेको बि शइ आहे उहो तव्हां ॿुधाए सघो तव्हांखे। माशाल्लाह ज़बरदस्त। साईं बिल्कुलु तव्हां उस्ताद फराज़ खां स्टूडियो जे बारे में तव्हांखे ॿुधायो वियो, ऐं वधीक उस्ताद जो ॿाहिरि क्लब आहे। उस्ताद क्लब कहिड़े नाले सां पिया ॿुधायो तव्हां? सरगम म्यूज़िक अकेडमी। सरगम म्यूज़िक अकेडमी। हुन में तव्हां माना शागिर्द तयारु कंदा आहियो? जी हा, सेखारींदा आहियूं। हिन वक़्तु तव्हां घणा शागिर्द आहिनि हुन जे? शागिर्द असांखे थोरो ई वक़्तु थियो आहे अकेडमी खोले, पर तक़रीबन 7-8 शागिर्द आहिनि। उहो कमकार कीअं पियो हले तव्हांजो? अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, इंशाल्लाह हाणे वरी पाण ॿाहिरि वञूं था, वरी उहे बि दोस्त गॾु थियंदा, उन्हनि खे तव्हांजे नंढड़नि नंढड़नि फनकारनि जो बि मूं ॿुधो आहे कि उस्ताद ढोलकी जे ख़ानदान मां छोकिरा अचनि था, ऐं ॿिया के यार दोस्त अचनि था, उहे जीअं अचनि था मग़रिब जो अज़ानूं अचनि थियूं, ऐं असां उन खां पोइ इंशाल्लाह उन प्रोग्राम खे संगत खे लाइव बि हलायूं था ऐं तव्हांजी वीडियो रिकॉर्ड कयूं। भले तव्हांजी वॾी महिरबानी। अखियुनि ते महिरबानियूं, लख थोरा।